अचो त तव्हांखे दस्यां अव्वलु मा ख़लक़ल्लाहु रूही। हिन कायनात में खुदा जे खुदाईअ में सब खां पहिरियां अल्लाह जेका चीज पैदा कई उहो मां मुहम्मद जो रूह हुयो। कुछ भी न हो, न जमीन हुई, न आसमान हुयो, न सिज हुयो, न सितारा हुआ, न हैवान हुआ, न पक्षी परिंदा हुआ, न नूरी हुआ, न नारी हुआ, न बरी हुआ, न बहरी हुआ। शाह साहब इन के फरमाइंदो आ न अर्श कुर्सी न हुआ, न जिब्राईल मीकाईल, तॾहिं जोड़े रब जलील दिना दे हर रसूल के। खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम के फरमायो, ओ मुंहिंजा यारो, ओ मुंहिंजा यारो, ओ मुहाजिरो, ओ अंसारो, सब खां पहिरियां हिन कायनात में अल्लाह जेका चीज जोड़ी उहो मां मुहम्मद जो रूह हुयो। सहाबा किराम अर्ज कयो, सोहणा ॿुधाए त सही, अल्लाह अव्हां जो रूह कॾहिं पैदा फरमायो? अल्लाह जे महबूब चपड़ा पे चोरिया अर्श तां अल्लाह जो हुकुम खणी करे जिब्राईल अमीन पहुंची वयो। तव्हांखे दस्यां त हज़रत जिब्राईल अमीन अल्लाह जे महबूब वटि पंहिंजे 23 साला नुबूवत वारी ज़िंदगी में घणा दफ़ा आयो आहे। इन सवाल जो जवाब जेकॾहिं तव्हांखे खपे त पियो त सुभान अल्लाह जो बुलंद आवाज़ सां सदा रही ॿई हथ मथे करे ॾिसरायो दोस्तो, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां, अञा ॾाढियां। नज़ल जिब्राईल अला ईसा अशर मर्रात, नज़ल जिब्राईल अला ईसा अशर मर्रात, व नज़ल अला रसूलिल्लाह, व नज़ल अला रसूलिल्लाह। हज़रत जिब्राईल आमिना जे लाल खां पहिरियां हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि 33 सालन में कुल 10 भेरा आयो हो। घणा भेरा आयो? आवाज नथो अचे यार तव्हांजो, ॾाढियां ॾाढियां बुलंद आवाज़ सां, घणा भेरा? तव्हां ॿुधायो साईं, घणा भेरा? 10 भेरा। हज़रत जिब्राईल हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि 33 सालन में 10 भेरा आयो हो। आमिना जा लाल तुझे शान ता कुर्बान, बतूल जा बाबा तुझे अजमत ता कुर्बान, शहीद करबला जा नाना तुझे अजमत ता कुर्बान, सिद्दीक अकबर जा न्याणा तुझे शान ता कुर्बान, सिद्दीक अकबर जा न्याणा तुझे शान ता कुर्बान, फारूक आजम जा न्याणा तुझे शान ता कुर्बान, हजरत उस्मान जा सहरा तुझे शान ता कुर्बान, शेर खुदा जा सहरा तुझे शान ता कुर्बान, मुंहिंजा नबी घोटन जा नबी कायनात जा नबी तुझे शान ता कुर्बान। नज़ल जिब्राईल अला रसूलिल्लाह अरबअतु व इश्रीन अल्फ मर्रात। सोहना नबी तुझे शान ता कुर्बान। इहो ही जिब्राईल हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि 33 सालन में 10 भेरा आयो हो। सोहना इहो ही जिब्राईल आमिना जा लाल तुझे गुलामीअ में 24,000 भेरा आयो हो। खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्श वारे फरमायो, मिठा पंहिंजे यारन जे सवाल जो जवाब तू न ॾिजां, तुझे दर जो दरबान जिब्राईल अमीन ईंदो, तुझे यारन जे सवाल जो जवाब जिब्राईल ॾींदो।
जिब्राइल अमीन पहुंची वयो अल्लाह जे महबूब जिब्राइल खां पुछा कई ओ जिब्राइल जी मोहम्मद अमीन जिब्राइल मां पंहिंजे यारन खे दस्यो हिन कायनात में सब खां पहिरियां अल्लाह जे का चीज जोड़ी उहा मोहम्मद जो रूह हुयो मुखां सहाबा पुछा कई साईं कदे अवां जो रूह जुड़ियो अर्श वारे फरमायो जिब्राइल जवाब दींदो जिब्राइल मुझे यारन के बुधा मुझे उम्मत ताई अहवाल पहुंचरा दे खबर तुझी उम्र केतरी आ जिब्राइल अमीन चवंदो आ वल्लाहि मा अदरी कुर्बान वञा मुखे का खबर कोने का एतरी जाना थमे गैर अन्न कौकबन यज़हर फी कुल सबअतन यज़हर फी कुल सबईन अशरतन ए अल्लाह जा महबूब 70,000 साल खां बाद में अर्श अजीम जे चौथे हिजाब जे परियां चौथे हिजाब जे पुठियां 70,000 साल खां बाद में हिकड़ो सितारो ज़ाहिर थींदो रअयतो कुर्बान वञा उन सितारे खे मां 72,000 भेरा ॾिठो रोजानो न महीने खां पो न 6 महीनन खां पो न साल खां पो न 100 साल खां पो न 100 साल खां पो न 70,000 साल खां बाद में हिकड़ो सितारो ज़ाहिर थींदो हो आमिना जालाल मुंहिंजी उम्र त एतिरी आ मां उन सितारे खे पंहिंजे अखियुनि सां उन सितारे खे 72,000 भेरा ॾिठो आ जॾहिं उहो चवंदो हो सुभान अल्लाह तॾहिं फरिश्ता बि चवंदा हुआ सुभान ओ मुंहिंजा मिठा वधीक ख़बर कोने फबका रसूलुल्लाह फबका रसूलुल्लाह आमिना जो लाल मुझो नबी दिलबर नबी मेहरबान नबी शफीक नबी लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम आमिना जो लाल ये अखड़न मां गोड़ा वहण लगा जिब्राइल अमीन हैराना ओ मुझा मिठा मां तव्हां जे शान पे बयान कयो सोहणा मां पंहिंजी उम्र पे बुधाई सोहणा इन में रोइण जी गाल त कोने का अवां रो था पिया इमामुल अंबिया फरमायो वल्लज़ी नफ्सी बेयदिही ओ जिब्राइल मुखे कसम आओ न अल्लाह जे ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद जो साह हुआ ओ अल्लाह शै लैस क़ब्लक शै लैस बादक शै लैस फौक़क शै लैस दूनक शै लैस कमिस्लिही शै या रब्ब कुल्ल शै फग़फिर ली कुल्ल शै इन्नका अला कुल्ल शैइन क़दीर या रब्ब कुल्ल शै व फौक़ कुल्ल शै फग़फिर ली कुल्ल शै हत्ता ला तसअलनी अन शै टाइम हो जा त मां खुले करे ॿुधाईंदो तव्हां बि थकल लॻो था पिया उलमा इकराम बि काफ़ी आहिनि मूंखे बि घणो वक़्तु विहारियो ख़ातमुल अंबिया तू न थको हे थकल आहिनि साईं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई बैठा साईं जे नंढपण जो शान हुयो हज़रत अब्बास जेको साईं जो चाचो हो हज़रत अब्बास हिक दफ़े साईं जन खे अर्ज़ कयो त सोना जॾहिं कलमो पढ़े तॾहिं ॻाल्हि ज़ाहिर कयईं सोहणा नबी
मां नंढे हूंदे ई ॾिसंदो हुअमि इन इब्न अखी हाज़ा लशानुन, मुंहिंजो भाटियो यतीम मोहम्मद मुंहिंजो भाटियो वॾे शान वारो आ। इमामुल अंबिया पुछा कई मुंहिंजा चाचा तूं छा ॾिसंदे हैं? सुहिणा अव्हां जे ॼमण खे अव्हां जे पैदाश खे कुझु ॾींहं थिया हुआ, 4 ॾींहं जी रात हुई, रहमत जी बरसात हुई, अव्हां खट ते पया हा, खट अगवर ते रखी ही। ओ मोहम्मद मिठा मां ओचितो इत्तफाक सां ॾिठो अव्हां बंधणे खां खुलियल हुआ, बंधणे खां ॿार खे खोलियो त हथ हणंदो आ, कॾहिं पेर हणंदो आ। ओ सुहिणा जॾहिं मां ॾिठो पे जंहिं पासे अव्हां अंगुर जो हीअं इशारो कयो पिया, 4 ॾींहं जो चंड उन पासे झुकी वञे पियो। साईं जन फरमायो हाउ मुंहिंजा चाचा चंड जो जेको मूंसां मामलो ॾिसंदे हैं समूरो सही ऐं सच्चा। कानल कमर युनादीनी व युहाकीनी व यमनउनी अनिल बुकार। हाउ मुंहिंजा चाचा जॾहिं मके वारा सुम्ही पवंदा हा, जॾहिं मुंहिंजे घर जा भाती सुम्ही पवंदा हा, मुंहिंजी अम्मा जी जल बि सुम्ही पवंदी ही। यतीम मोहम्मद खे पंहिंजे जीजल अम्मा जे सीने ते निंड वठी वेंदी ही। उन महल 4 ॾींहं जो चंड निंड पे मोहम्मद खे जागाईंदो। अल्लाह जी तौहीद ॿुधाईंदो कानल कमर युनादीनी व युहाकीनी व यमनउनी अनिल बुकार। चंड मूंखे ॿुधाईंदो अल्लाह ज़ालिमनि जा कीअं बेड़ा बोड़िया। चंड ॿुधाईंदो इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ आड़ा खे रब कीअं गुलजार बणायो। चंड मूंखे ॿुधाईंदो फिरौन खे अल्लाह कीअं गर्क कयो। चंड मूंखे ॿुधाईंदो ओ चाचा रुगो एतिरो न अना अस्मा वजबतहु हिन यसजुद लिर्रहमान। सुभान अल्लाह जो आवाज नथो अचे दोस्तों, बुलंद आवाज सां, बुलंद आवाज सां। ओ चाचा रुगो एतिरो न सारी रात जागी करे मां मोहम्मद खे जगाए करे अल्लाह जी तौहीद ॿुधाए करे सारे जग जहान खे नंढड़ी थधड़ी ऐं मिठी रोशनाई ॾेई करे जॾहिं अल्लाह रहमान जे अर्श अज़ीम जे हेठां सजदे जे लाइ झुकंदो। ओ मुंहिंजा चाचा उन महल तुंहिंजो यतीम मोहम्मद अल्लाह रहमान जे अॻियां अर्श अज़ीम जे अॻियां चंड जो झुकण जो आवाज़ बि चंकरा ॿुधंदो में राणा हुयसिर ई संग तुंहिंजे सोन कई। उन मदनी जा थोरा थई, उन जे गोढ़नि जा एहसान थई, उन जे गोढ़नि सां धरती आलिया। तॾहिं त अर्श वारो रहम कयूं बीठो अथई, न त अफ़ाल ऐं किरदार त अहिड़ा हुआ जो कॾो का ख़त्म थी वञो हा। तॾहिं शाह साहब फरमाईंदो आहे राणा हुयसिर ई संग तुंहिंजे सोन कई। कामिल मुंहिंजे कचायन जो हालो अथई ढोला ढकण थी मिठा मुंहिंजे मदायन जो। ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा चाचा हजरत जिब्राइल अमीन के साईं जन फरमायो जिब्राइल तू चवे थो 70,000 साल का बाद में अर्श अजीम जे चौथे हिजाब जे पुठियां हिकड़ो सितारो जाहिर थींदो हो। जिब्राइल तू चवंदे हैं वो सितारो तू 72,000 भेरा ॾिठो आ। ओ जिब्राइल वो सितारो मां मोहम्मद जो रूह हुयो। वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला।
साखा उनय सुबुह जी पिण झिमे जॾहिं शाम। कुरान जे इन आयतुनि जी माना है वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरज़ा। साखा उनय सुबुह जी पिण झिमे जॾहिं शाम त तोखे छॾियो न तो धणी न विॾ वड़ियो वरियाम। हिन खां हू जहान भलो तो लया है तमाम। ख़ातमुल अंबिया सोहणा तुझो शान काथों शुरू कयां काथे पुजाणी कयां काथों इब्तिदा हुजे काथे इंतहा थिए। ओ आमिना जा लाल सारी जिंदगी ॻाल्हाए ॻाल्हाए ज़बानूं खुश्क थी वेंदियूं। सोहणा तुझे सीरत जो न हद है न अंदाज़ा वो अहिड़ो समुंड जंहिंजो न तहतो आ न तरो आ। हज़रत अबू हुरैरा फरमाईंदो आहे इशा जे नमाज़ खां बाद में साईं जन सां गॾु वेठा हाणे वञनि था। माखों अॻ में त कंहिंखे चिठी न ॾिनी हुआ। 5 मिंट आहे 5 मिंट मोकल आहे साईं महिरबानी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक जे घटी में वञनि पिया। हेॾो हज़रत उमर साईं मिली वियो। उमर जी अबू हुरैरा उमर रअयतुल्लाह फी तरीक़ मिन तुरक़िल मदीना। किताब जो हवालो ॾेई थो वञा शायद मता न ॿुधो हुजे काथे त बहरुद्दुमू किताब जो नालो आहे अल्लामा अब्दुर रहमान जौज़ी। हज़रत अबू हुरैरा हज़रत उमर साईं के हथ खां वठी चयो त उमर मां जॾहिं सोहणे नबीअ जो दीदार करे आमिना जे लाल जे ग़ुलामीअ मां उथियो पे वयम अगना मदीने पाक जे घटी में पे वयमे। ओ उमर मां अल्लाह के मदीने जे घटी में घुमदे ॾिठो दंग करे छॾे। उमर जहिड़ो जज़्बाती वतैंस खंभड़ी को तेमल अल्लाह जे महबूब वटि अच तू अल्लाह के ॾिठो आ। इन अव्वल ऐन यंज़ुरु इलल्लाह ऐनई। शान मोहम्मद के बुधो ओ घोटकी जा मुसलमानो मकाम मोहम्मद के बुधो मुस्तफा जो शान अजमत के समझो। हज़रत अबू हुरैरा के उमर साईं वठी आयो दरबार रिसालत में हाजिर थियो। अल्लाह जे रसूल जो दरवाजो खड़कायो। खरज रसूलुल्लाह साईं जन बाहर निकरी आया। उमर खैर ताहे हवेली महल में आयो आ। सोहणा अबू हुरैरा खां ॿुधो त सही छा थो चए पियो। अल्लाह जे महबूब फरमायो अबू हुरैरा छा थो चवे कुर्बान वञा सिधी सही ॻाल्हि आ। अव्हां जो दीदार करे अव्हां जे मिठड़ी ज़बान मां क़ुरान ॿुधूं करे जॾहिं मां घटी पे में वयो ओ मुंहिंजा मिठा अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करायो। मदीने जे घटी में साईं जन फरमायो उमर पो साईं हिन खे कुछ दड़को तरियो समझायो। साईं जन मुर्की करे फरमायो फतबस्सम रसूलुल्लाह अल्लाह जो महबूब मुर्की वेठो। कलमे वारा जरे मोहम्मद मुर्कदो हो तो असां गुनाहगारन जे लाइ अल्लाह जे तरफां रहमत जा फैसला थी वेंदा। साईं जन मुर्कियो। साईं जन फरमायो सदका अबू हुरैरा सदका अबू हुरैरा। ओ उमर वाकई जेको अबू हुरैरा ॻाल्हि करे थो मां मोहम्मद भी गवाह आया अबू हुरैरा सचो। साईं कीअं अल्लाह जे रसूल फरमायो मन रआनी फक़द रअर रहमान लिअन्नी मिन मिरअतिर रहमान। आईने जे अॻियां जेका शइ
में ज़ाहिर थी आईने जगह जेका शे अचे वो आईने में सब शे अक्स ज़ाहिर थींदो आ। ओ उमर तुझो नबी दिलबर नबी अली जो नबी उस्मान जो नबी महाजरन जो नबी अंसारन जो नबी कायनात जो नबी नबियन जो नबी मोहम्मद रबी अल्लाह जो आईनो आ ले अन्नी मिन मिरातिर रहमान मां मोहम्मद अल्लाह जो आईनो हा मन रानी फकद अल्लाह जय ईमान सा आमिना जे लाल जो दीदार कयो उनखे अल्लाह जो दीदार भी मिलंदो। आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।